बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी ऐं असां हींअर मौजूदु आहियूं जतोई होटल ते मेमण ॻोठ ही सुपर हाईवे ते आहे ऐं जतोई होटल ते असां हींअर मौजूदु आहियूं ऐं तव्हां शौक़ीन जेके असांखे कमेंट में लिखंदा आहियो ऐं पुछा कंदा आहियो त पहलवान रजब राहिम कोन आयो आहे। तव्हां लाइ ख़ुशख़बरी आहे जे पहलवान रजब राहिम अची वियो आहे ऐं ख़ान मोहम्मद शोरो आहे, फरीद शायानी आहे असां सां गॾु ऐं तमामु बहितरीनु ही मलाखड़ो हिते थींदो मेमण ॻोठ में। हा, ऐं असां मल जी तरफ़ हाणे हलंदासीं। मल खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अब्दुल जब्बार पालर साहब जी मेहरबानी थी मूंखे ईश्वर जो नाम तो नवाजी मेहरबानी अब्दुल जब्बार पालर ये पहलवान आने वे थर जो मोर पहलवान एना रजब राहिम पहलवान सदा मला मल पे मुकाबलो सच्चा जे उत्तर लाड़ पूरे पाकिस्तान दुनिया के अंदर अल्लाह पाक वरी सतर ने पहलवान रजब राहिम आए पर बोले नाम क्या पहलवान राहिम